वेलकम बैक नाज़रीन, तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो जी सदारत में पीपी सिंध एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास थियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, सिंध जो पाणी चोरी थियण ते पीपी पारां एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। पीपी पाणी खोट ते ज़िले सतह ते एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 3 जून ते लाड़काणो, 5 जून ते हैदराबाद में एहतजाज कयो वेंदो, जॾहिं त 7 जून ते मीरपुर ख़ासि ऐं 15 जून ते कराची में एहतजाज कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां गाज़ी झंडेर खां। गाज़ी, छा तफ़सील आहिनि? गाज़ी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो इजलास थियो आहे। सदर निसार अहमद खोड़ो जी सदारत हेठि अॼु पीपल्स पार्टी फ़ैसिलो कयो आहे त इर्सा जेका ज्यादती करे पई, सिंध जो पाणी रोकियो वञे पियो, ख़ासि तौर ते ऐं बिजली जी जेका लोड शेडिंग आहे, गैस जी लोड शेडिंग आहे, उनजे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी सिंध में एहतजाज कंदी। 3 जून खां 15 जून ताईं सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलई हेडक्वार्टर्स में एहतजाज करण जो ऐलान कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो चयो आहे त 3 जून ते लाड़काणे में, जॾहिं त 5 जून ते हैदराबाद जे 5 मुख़्तलिफ़ अलॻि अलॻि ज़िलनि में एहतजाज थींदो ऐं 7 जून ते मीरपुर ख़ासि, 9 जून सखर ऐं 11 जून ते शहीद बेनज़ीराबाद, 13 जून ते हैदराबाद जे 5 ज़िलनि में एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। अहिड़ी रीति 15 जून ते कराची डिवीज़न में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कारकुन भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराईंदा। सिंध में पाणी जी खोट, बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग जे ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अॼु सूबाई सतह जी एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास खां पोइ मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे निसार अहमद खोड़ो चयो आहे त सिंध में पाणी जी शदीद किल्लत आहे, जंहिंजे करे जेका ज़रई मईशत आहे सूबे जी, उहा तबाह थी रही आहे। पर इर्सा नाइंसाफ़ी करे पियो ऐं पाणी जी शफ़ाफ़ विर्छ न पई कई वञे। वफ़ाक़ी सरकार इर्सा जी इन थारे गर्दी में या इन फुरलुट में पाणी वारी जेका सिंध जे हक़ ते थाड़ो आहे या फुरलुट आहे, वफ़ाक़ी सरकार हुनखे सपोर्ट करे पई। इन वफ़ाक़ी बेअखियाई जे ख़िलाफ़ ऐं बिजली तोड़े गैस जी लोड शेडिंग जे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जा कारकुन सॼी सिंध में तरतीब वाइज़ ज़िलई हेडक्वार्टर में एहतजाज रिकॉर्ड कराईंदा। पीपल्स पार्टी जो अवामी एहतजाज जो फ़ैसिलो आहे, जेको पार्टी जी सूबाई क़यादत जे तरफ़ां अॼु हिकु इजलास में कयो वियो आहे। जी, महिरबानी, गाज़ी अपडेट करण लाइ।